चेतनानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। कोयले ते सरकार जो हिकु अधिकार ख़त्म, ख़ानगी खेतरनि खे मिलियो प्रवेश। अॼु दर्जे 12 साइंस जो रिज़ल्ट ऑनलाइन ते ज़ाहिर थियो। 10 ॾींहनि में भुजोड़ी ओवरब्रिज जो कमु थींदो शुरू। लॉकडाउन चौथे में थींदियूं नयूं दिशाऊं, नयूं हवाऊं। मुख्यमंत्री विजय रूपाणी ऐं कांग्रेस जे नेता अहमद पटेल जे विच में थी रही आहे ट्विटर वॉर। बड़ौदा जी नवे साल जी गंगाबेन ॾिनी कोरोना खे मात। मुंबई कोरोना जो बणियो वैश्विक हॉटस्पॉट। सुभाणे टूरिज़म संस्कृतीअ बाबति कच्छ यूनिवर्सिटी में थींदो वेबिनार। लॉकडाउन खुलंदे ई 15 लखनि ताईं नौकरियूं ॾियण लाइ ठाही आहे सरकार योजना। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 86,508, 30,773 रिकवर, 2,760 मौत। आत्मनिर्भर गुजरात योजना जा ऑनलाइन ते फॉर्म थिया ज़ाहिर। 21/5/2020 खां भरिया वेंदा। बॉलीवुड खे हॉरर फिल्मूं ॾींदड़ श्याम राम से जो अॼु आहे जन्मॾींहुं। सुष्मिता सेन सोशल मीडिया ते पंहिंजा फोटो रिलीज़ करे वधायो तापमान। आर्थिक पैकेज में ऑनलाइन ते पीएम विद्या कार्यक्रम जो कयो वेंदो लॉन्च। मज़दूरनि जे राशन लाइ सोनाक्षी सिन्हा कई पंहिंजे आर्टवर्क जी नीलामी। टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा चयो, मां वेठी आहियां हिंदुस्तान में, मुंहिंजो मुड़ुसु शोएब मलिक आहे पाकिस्तान में। अलाए कॾहिं मुंहिंजो पुटु इज़हान ॾिसी सघंदो पंहिंजे पीउ खे। असांजे लोक नाचनि जी ॼाण ॾींदी काजल गेवाणी। लोकनाच असांजे तहज़ीब जो अणवंडियो हिस्सो आहिनि। उन्हनि में सादगीअ सां गॾु मौज, मस्ती ऐं कशिश हूंदी आहे। असां सिंधियुनि में अनेक लोकनाच आहिनि। झूमर ऐं छेॼ सभिनी खां वधीक मशहूरु झूमिर ज़ालुनि जो लोकनाच आहे। शादीअ या ॿिए कंहिं ख़ुशीअ जे मौक़े ते औरतूं झूमर हणंदियूं आहिनि। सांझीअ जे वक़्तु या राति जो ओड़े पारे जूं औरतूं गॾु थींदियूं आहिनि। झूमर विझंदड़ औरतूं विच में गोल घेरो ठाहे बीहंदियूं आहिनि। ॿियूं औरतूं थाल, ढोलक ऐं ताड़ियूं वॼाईंदे लाॾा ॻाईंदियूं आहिनि। उन्हनि जे सुर ऐं ताल ते झूमर विझंदड़ औरतूं नचंदियूं ऐं ॻाईंदियूं आहिनि। उन्हनि जे नचण जी अदा मन मोहे छॾींदी आहे। इन रीति झूमर सुर, ताल ऐं नाच जो अनोखो संगम आहे। छेॼ मर्दनि जो नाच आहे। कंहिं बि ख़ुशीअ जे मौक़े ते मर्द छेॼ हणंदा आहिनि। कुझु मर्द हथनि में ॾोंकला ऐं रुमाल जले गोल घेरो ठाहे बीहंदा आहिनि। उन्हनि जे विच में या पासे में दुहिलारी दुहिल वॼाईंदो आहे ऐं शरनाईअ वारा शरनाइयूं वॼाईंदा आहिनि। उन सुर ऐं ताल जे जोश ते सभु छेॼारी ॾोंकले सां ॾोंकलो हणंदे गोल घुमंदे नचंदा आहिनि। चौतरफ़ बीठल माण्हू छेॼ जी मौज माणे झूमंदा आहिनि ऐं घोड़ू घोड़ींदा आहिनि। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। गर्मियुनि जी वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।